नाज़रीन, ख़बरुनि जो सिलसिलो अॻिते वधाईंदासीं। पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी लाहौर में डेरा जमाए वरिता। संदसि सदारत थे लाहौर में पंजाब के पार्टी अॻवाननि जो इजलास थियो, जंहिंमें समूरे मुल्क में 21 जनवरी का हारी सां यकचेती तौर रैलियूं कढण की मंजूरी ॾिनी वई। चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त हाणे अवामी एहतजाज जो न रुकंदड़ सिलसिलो शुरू थी वियो आहे। अवाम पीटीआई हुकूमत के ख़ात्मे ताईं सुख सां न वेहंदो। लाहौर में पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी की सदारत हेठ दक्षिण पंजाब के अगवाननि जो इजलास थियो, जंहिंमें अॻूणे वज़ीर आज़म यूसुफ रज़ा गिलानी और मखदूम अहमद महमूद वीडियो लिंक जरिए शिरकत कई। इजलास के खिताब कंदे पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त ज़ालिम हुकूमत अवाम के तकलीफ़ूं ॾींदी रहे ऐं हू ख़ामोश वेठो रहे, इएं कॾहिं बि नथो थी सघे। हुन चयो त हेलीकॉप्टरनि में वेही मरंदड़ माण्हुनि जो तमाशो ॾिसंदड़ हुकुमरान उहे ई आहिनि जेके काल्ह ताईं साइकिल वारे वज़ीर आज़म जा मिसाल ॾींदा हुआ। पीपी चेयरमैन चयो त हालत इहा आहे जो अवाम मरी रहियो आहे ऐं हुकुमरान संदन मौत जो ज़िम्मेवार बि उन्हनि खे ई करार ॾेई रहिया आहिनि। इजलास में मरी सान्हे जे फ़ौतनि लाइ दुआ पिणु घुरी वई, जॾहिं त इहो मुतालबो बि कयो वियो त मरी सान्हे जी शफ़ाफ़ जांच कराए लापरवाही कंदड़नि खे कानून जे कटहरे में आणे खेनि सज़ा ॾिनी वञे। इजलास में पीपी चेयरमैन खे 27 फरवरी ते हुकूमत ख़िलाफ़ रिथियल मार्च बाबति तयारियुनि ते पिणु ब्रीफिंग ॾिनी वई। उन मौके ते बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त पीपल्स पार्टी हुकूमत ख़िलाफ़ ऐवान में असरायतो किरदार अदा कयो। 27 फरवरी वारो मार्च बि पीपल्स पार्टी जे एहतजाज जो तसलसल आहे। पीपी चेयरमैन चयो त लांग मार्च पाकिस्तान जे हर आम माण्हू लाइ आहे। एहतजाज जो वाहिद मक़सद हुकूमत तरफ़ां अवाम ते थींदड़ ज़ुल्म जो ख़ात्मो आहे। उन वधीक चयो त हाणे अवामी एहतजाज जो न रुकंदड़ सिलसिलो शुरू थी वियो आहे। अवाम पीटीआई हुकूमत जे ख़ात्मे ताईं सुख सां न वेहंदो। इजलास में पीपी चेयरमैन समूरे मुल्क में 21 जनवरी खां हारियुनि सां यकजहती तौर रैलियूं कढण की पिणु मंजूरी ॾिनी।